लाथो सब लोकता हाड़े धणी होर, छोरियूं छिरण सिखियूं पुनू कयाऊं पोर, आयो सो अतोर जे दुखियूं लिख विहायूं। मुझे नज़र में इहो हिकिड़ो नातिया बैत आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी साराह में चयल आहे। हीअ जेका दुनिया आहे उन जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो भंभोर जो शहर हो, वो बुरो हो, वो तमामु ख़राब हालत में हो, बदमनी हुई, फसाद हो, ऐं उहा ख़राबी न चइजे जेका उन माहौल में कान हुई। अची आरियाणी उजारियो, जॾहिं आरियाणी आयो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी तो उन्होंने शहर के अची उजारियो। लाथो सब लोकता हाड़े खणी होर चइबो दहशत खे, डप, दहशत, खौफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे अचण जे करे इहो सभु ऐं दहशत वारी कैफ़ियत ख़तम थी। छोरियूं छुरण सिखियूं पुनू कयाऊं पोर, पुनू ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ॾे इशारो आहे, यानी छोरियूं जेके हूं उहे छुरण सिखियूं, यानी जेको उते जो अवाम हो, उते जा माण्हू आहिनि उहे ख़ुशीअ में निहाल थिया, ऐं पोर जेको कयूं उहो संदन साईं जी ज़ात मुबारक ते कयूं। आयो सो अतोर, अतोर चइबो आहे अतुर मां लफ़्ज़ निकितल आहे। अतोर माना उहो ख़ुशबूदार माण्हू आयो जंहिं दुखियूं ॾिख विहायूं। ॾिख चइबो आहे कुंवार जंहिं ॾींहुं उनजी नेखेटी थियण वारी हूंदी आहे त पोइ ॾिख ते वेहंदी आहे, त पोइ उहा उन ॾींहुं जेका कुंवार हूंदी आहे उहा कुंवार ही वन मैन शो वांगुरु हूंदी आहे। उन जे अॻियां कंहिंजो दबदबो न हलंदो आहे, उन जे अॻियां को बि वॾो माण्हू न हूंदो आहे। हर माण्हू जेको वॾो नंढो जेको बि ईंदो आहे उन कुंवार जे अॻियां मूड़ा रखंदो आहे, नज़राना रखंदो आहे, उहो ॾींहुं उन कुंवार जो हूंदो आहे। त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा तालीम ॾिनी त हर माण्हू अहिड़ो थी पियो उन अवाम जे अंदरि त उहो माण्हू ईअं सम्झो जीअं ॾिख ते अची वेही रहियो। सो इहा सदाई ऐं ॻाल्हि सोचींदा आहियूं त असीं उन रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असीं उम्मती आहियूं, ऐं अमुन असांजी तरजीह आहे, ऐं मोहबत असांजी तरजीह आहे, एहतराम असांजी तरजीह आहे। जॾहिं नफ़रतूं ख़तमु थींदियूं अवाम मां, ॾिसो ॿ शयूं आहिनि, उहो जेकॾहिं इंसान जे अंदरि अची वञनि त ऑटोमेटिकली मोहबत ऐं अमन पाण पाण अची वेंदो। इंसानियत जो एहतराम ऐं इंसानियत जी ख़िदमत, इहे ॿ शयूं आहिनि। जेको माण्हू पाण जहिड़े माण्हू जो एहतराम करे थो, माण्हू पाण जहिड़े माण्हू खे इज़त ॾिए थो ऐं उनखे पाण जहिड़ो सम्झे थो, असल शइ एहतराम मोहबत पैदा ई तॾहिं थींदो जॾहिं असीं ॿियनि खे पाण जहिड़ो सम्झणु शुरू करे छॾींदासीं। जॾहिं आउं चवंदुसि त भई न आउं का ऊची शइ आहियां, आउं का वॾी शइ आहियां, हीउ जेको माण्हू आहे पहिरीं मुंहिंजे दरबान सां मिले, पहिरीं मुंहिंजे नौकर सां मिले, पोइ हुनखे शर्फ़े बारिया बि वोट थिए, त पोइ इहा अमली तौर ते इहा जेका असां बराबरी न आहे। बराबरी इहा आहे त पाण जहिड़ो जेको बि इंसानु हुजे, पोइ चाहे उनजो मज़हब कहिड़ो बि हुजे, चाहे उनजो मसलक कहिड़ो हुजे, चाहे उनजी ज़ात कहिड़ी हुजे, चाहे उनजी पात कहिड़ी हुजे, चाहे उनजो धंधो कहिड़ो हुजे, चाहे ग़रीब हुजे, चाहे अमीर हुजे, चाहे पेरनि उघाड़ो हुजे, चाहे जुती पहिरियल हुजे, चाहे मथे उघाड़ो हुजे, मथे ढकियल हुजे, पर जेॾी महिल असां उनखे इंसानु सम्झी दिलि सां हीअं सां लाहींदासीं त असुल सूफ़ियत जो पैगाम बि इहो आहे। पोइ जॾहिं इन क़िस्म जी कैफ़ियत पैदा थींदी आहे त ऑटोमेटिकली माहौल में, मुआशरे में मोहबत परवान चढ़ंदी, मोहबत वधंदी। मोहबत वधंदी त इंसान जा हक़ ॾियणु शुरू कंदो, केरु कंहिंजी चोरी न कंदो। जेकॾहिं चोरी थी बि वञे, ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो को लोफर अची थो वञे त पोइ मुआशरे जा सभु माण्हू गॾिजी हिन चोर जे पुठियां काइजी पवंदा। केरु कंहिंजो हक़ कोन फबाईंदो, केरु कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कोन कंदो, केरु कंहिंजे घर ते कब्ज़ो कोन कंदो। पोइ थींदो जॾहिं वठण जो सिलसिलो जेॾी महिल शुरू थी वेंदो त ऑटोमेटिकली मुआशरे मां जुर्म जो ख़ात्मो थींदो, मुआशरे मां ॾोह जो ख़ात्मो थींदो, मुआशरे मां नफ़रतुनि जो ख़ात्मो थींदो, ऐं पोइ उहो जेको ख़ितो आहे उहो अमन पसंदि थी वेंदो। ऐं अमन पसंदीअ खां पोइ सरसबियूं, शादाबियूं, ख़ुशियूं, शादमाना सभु जॾहिं माण्हूअ जो मरण ॾियणु हिकु थी वञे त पोइ ऑटोमेटिकली उन मुआशरे जे अंदरि, उन शहर जे अंदरि, उन ख़िते जे अंदरि, उन इलाइक़े जे अंदरि अमन जो न अचणु जेको आहे उहो मुहाल आहे। सुवाल ई पंहिंजो पैदा थिए त उन शहर में अमन न हुजे। ॿिए तरफ़ आउं तव्हां चवंदा मुख़्तसर ॻाल्हि आहे, पर थोरो आउं ॻाल्हि कंदो आहियां, पोइ ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि में मक़सूद साहिब ते ॻाल्हाए विया आहिनि। पर आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त जिते बि माण्हू रहे थो, जिते बि बशर रहे थो, ॾोह हुते थींदो।
को नंढो थींदो या वॾो थींदो वॾो थींदो। ॾोह मके में बि थिए थो, ॾोह मदीने में बि थिए थो। इहो ई सबबु आहे जो उते थाणा बि आहिनि, उते कोर्टूं बि आहिनि, उते माण्हुनि खे फांसियूं बि अचनि थियूं। ईअं कोन त मके मदीने जे एतिरा में माण्हू ॾोह करणु छॾे था ॾियनि। बशरी तक़ाज़ो आहे, इंसान जी फितरत में ॾोह शामिल आहे। पुलिस जो कमु छा आहे? पुलिस जो कमु इहो आहे त उन्हनि ॾोहनि खे कंट्रोल करे ऐं उन्हनि ॾोहारियुनि खे सज़ा ॾियारण में भरपूर पंहिंजी कोशिशि वठे। इन शहर वासियुनि लाइ मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे त महिरबानी करे जॾहिं हिन शहर में को ॾोह थी थो वञे ऐं पुलिस रिकवर बि करे थी वठे, शोर करायो। जेसि ताईं FIR न थींदी तेसि ताईं ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ जेसि ताईं ॾंडो न खजंदो तेसि ताईं शहर जे अमन अमान क़ाइमु थियण में थोरो असांखे रुकावटूं पैदा थियनि थियूं। थिए ईअं थो हिकिड़ो सेकंड ताईं, थिए ईअं थो त माण्हू जेॾीमहिल असां वटि अचनि था पोइ असीं चवंदा त तव्हांजी चोरी रिकवर थिए, चवंदा असांखे ईअं ई मोटाए ॾियो, FIR न करियो, असांखे कोर्ट में रुणो पवंदो। भई थोरी घणी तकलीफ़ जेकॾहिं कंदो, सुभाणे जेकॾहिं ॾियोवारी ते FIR न थींदी त हुनजो मन वधंदो, सुभाणे वरी ॿिए कंहिंजे घर खणंदो, हुतां बचंदो त वरी के टे ॾोह जी हौसला शिकनी तॾहिं थी सघे थी जॾहिं ॾोहारी जी ऐं मुजरिम जी हौसला शिकनी थींदी। उर्दू जे हिकिड़े शाइर जो शेर आहे, हुनजी आख़िरी लाइन तो पढ़ा जो पोयां दोस्त जो ख़त्म कर त मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुंचे, हक मौजूद सदा मौजूद।